हथ जो धिको ॾेई परते करे ऐं पंहिंजे अशहद आंगुर खे सिधो कयो न त उहो यकदम में किरियो बेहोश थी वियो, हुन जो दम परवास थी वियो। माण्हुनि हुन जो लाश खणी वञी दफ़न करे वक़्त जे काज़ी खे ॿुधायो त केवला ही जेको दरवेश उस्मान बरवंदी असांजे सेवण में आयो आहे, इन फलाणो माण्हू मारे छॾियो। वक़्त जे काज़ी घुरायो त साईं निहारे कस बाबा चरियो थियो आहे त माण्हूअ खे मारे ॾिसी जैसे ही एतरा शाहिद है पान फरमाए त जंहिंखे उस्मान मारियो आहे सो किथे आहे के भला कब्र में पूरे आयासीं त मुंहिंजे सुहिणे लाल फरमाए त हलो जंहिंखे पूरे आया आहियो अॼु हली हिन जी कब्र खोटियो। जे माण्हूअ जो लाश निकितो त मां कलंदर जवाबदार आहियां, जे लाश न निकिरे त पोइ ॾिसंदा थी जॾहिं मुंहिंजी लाश खोटिन त तुरा कुते जो लाश निकितो। मुंहिंजे सुहिणे उस्मान फरमायो ऐं मुंहिंजे सुहिणे नबी जे दीन जो हिकु भौंकदड़ कुतो हो दीन ते मूंखां बर्दाश्त न थियो। मूं आंगुर जो इशारो कयो जंहिं ज़िंदगी ॾिनी हुअसि हुन जान खसे वरिती जॾहिं कब्र में टपंजो भॼो मलाइको मुंहिंजे रहमत वारे नबी जी सूरत हिन खां खसो त मां रब पंहिंजो अज़ाब कयां। मुंहिंजा दोस्त औलिया अल्लाह का मज़ाक न तो ॾिठो त ज़ाहिरी आज़ाद लिहाज़ हिकु बशरियत जे रूप में आहिनि, पर तो हुनजे क़ल्ब जे ताक़त खे न ॾिठो, तो हुनजे दिल जी कैफ़ियत खे न ॾिठो। मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो इत्तक़ू फ़िरासतल मोमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह। इन मोमिन बाने जे दिल वारी हुन नज़र खां टिजदा कयो, इन करे जो रब जे नूर सां हुन जी कैफ़ियत अजीब हूंदी आहे। ख्वाजा हसन बसरी सही फरमाए थो त मां हिकु दफ़े दजले दरिया ते निहारियो त हिकु औरत ही जंहिंजे गोॾे ते को नौजवान कट रखियो सुतो पियो हो, को हथ में गिलास हो, जेका औरत उनखे कुझु प्यारे रही। मूं दिलि में सोचियो त इहा औरत ईअं दिलि में ख़्यालु रखियो तलाए बद किरदार अलाए छा, इहो जेको न कध रखियो पियो अथसि इहो नौजवान जो चाहींदड़ अलाए छा, जेको प्यारेसि पई इहो ख़बर न आहे त शराब अलाए छा। साईं फरमाए थो मूं रुॻो सोचो। थोरी देरि खां पोइ दरिया में हिकिड़ो ॿेड़ो ॾिठो अचे पियो जंहिंमें 10 माण्हू सवार, ईंदे ईंदे लहरुनि जे रद में अची वियो, ॿेड़ो कल्टी थी पियो, उहे 10 ई माण्हू बुॾी विया। त ख्वाजा हसन बसरी थो चए त मूं निहारियो त हुन चीचल अम्मा जंहिंजे गोॾे ते नौजवान सुतल हो हे बाह खां वठी उथारे ॾिएसि उथ पुट, हे ॿुॾल तारे। साईं फरमाए थो त मां ॾिठो त इहे नौजवान दरिया में लही पियो सुकीअ में पियो वञे, हथ हेठि कंदो माण्हू कढंदो ॿाहिरि उछलाईंदो वियो। नव ॿाहिरि कढी मुॾे निहारे चयईं ऐं हसन बसरी है मर्दे बाकमाल कर तू सच्चा है त दस में को निकाल। ऐं हसन बसरी जेकर तू बि को लावारो ही त नव मूं तारिया आहिनि अचु ॾहो तूं कढी ॾेखार। त मां चुप रहियो त मुॾे निहारे चयईं त दिलि में बुरो गुमान न कंदो कर, हीअ मुंहिंजी चीचल मां आहे ॿाहिरि जो पुटु आहे। मुंहिंजा दोस्त अहिड़ा अल्लाह जा बाना आहिनि, उनजे दिल जी कैफ़ियत खे तूं सम्झी नथो सघीं। हज़रत शेख हमाद रहमतुल्लाह ताला अलैह जेके सैयदना गौसे आज़म सोरे जा मुर्शिद उहे फरमाईंदा रकाबतुल्लाह जो तवाफ़ करे वियासीं। दौर में तवाफ़ हिकिड़ो माण्हू ॾिठोसीं जेको तवाफ़ बि करे पियो पर मखलूक जे पुठियां ॾाढी पई लॻी। दिल ते वज़न थी पियो त यार ख़ुदा जे घर काबे में इनखे एॾी वॾी इज़त पिया ॾियनि, माण्हू पुछण पिया लॻनि आख़िर इहो केरु आहे? चए मक़ाम इब्राहिम खां बीही रहियुसि, मां हिकिड़े खे बाह खाली चयो त हीउ जवान केरु आहे जंहिंजे पुठियां एॾी मखलूक थी वञे त मूंॾे निहारे थी तोखे ख़बर कोन्हे त हीउ मग़रिब जे पासे जो अलाह वारो आहे जंहिंजी ख़ुसूसियात ई आहे त हीउ काबे जो तवाफ़ करे चकर लॻाईंदो आहे त क़ुर जो ख़त्मो पूरो कंदो आहे। मुंहिंजा दोस्त करामत कुल में न ईंदी, न को नबी जो मौजूदो कुल में ईंदो। हज़रत शेख हमाद चए थो त मां सिरी वञी हतीम खां बीठुसि, जॾहिं बुज़ुर्ग चकर लॻाए हती में काबा पहुतो न त वरी चकर में शुरू थियो थिए थो। मां पुछण लॻो मांसि त मुंहिंजे कननि ॿुधो अलिफ लाम मीम खां शुरू कई, जे फिरी वरी हतीम ते पहुतो क़ुर जो ख़त्मो पूरो थियो, मूं कननि सां ॿुधो। दौर मुंडे निहारे पोइ चई त शेख हमाद परेशान छो थो थी, तोखे ख़बर कोन्हे त मां सोने अली जो मुरीद आहियां, मुंहिंजो मुर्शिद अली मुर्तज़ा त एॾी वॾी ताक़त रखंदो हुयो जो घोड़े जे रिके
सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असां वटि बि को बेपीरो कोन्हे ही रब करीम जा एहसान जो सभु पीर मुर्शिद वारा गॾु थिया आहियूं या अलॻि शइ आहे त केरु कंहिंजो मुरीद आहे केरु कंहिंजो मुरीद आहे पर सभिनी ते कंहिं न कंहिं कामिल जो हथ आहे सभु कंहिं न कंहिं दरगाह धणी सां वापसि था आहियो यकीनन उन्हनि कामिलनि जे सदके दौरे हाज़िर जे अंदरि कुझु न कुझु महिरबानी थींदी भला मुंहिंजा भाउ तव्हां असांखे जेको न पंहिंजा पीर ॾिसनि था उन्हनि ते अमल कंदासीं त बि ज़िंदगी मोचारी थी पवंदी हिकिड़ो वॾी बीमारी जेका हींअर असां वटि हले पई थी तकबर जी बीमारी ख़ुदि पसंदी जी बीमारी पाण खे भल भल ऐं वहवाह जे चक्कर में आणे छॾींदासीं मोबाइल थी कयो त चवंदुसि त मूं जहिड़ो को कोन्हे ॿियो कोई तो नात खान हुजे मां साईं वारे खां मोल नथो कयां जनरली थो ॻाल्हायां हर को पंहिंजे पंहिंजे फन में चवंदो आहे न त मूं जहिड़ो कारीगर कोन्हे मां चवां थो मुंहिंजा भाउ जॾहिं न तुंहिंजी इहा कैफ़ियत ख़तमु थी वञे ऐं तोखे अल्लाह इन शइ खां आजो करे उन ॾींहुं सम्झिजा त तुंहिंजी कामयाबी मन